सूरत फतह आयत नंबर 29 आखिरी आयत। फरमाई मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुहम्मद अल्लाह जो रसूल आ, वल्लज़ीना मअहू जेके हुजूर सां गॾु आहिनि, माना सहाबा किराम, उन्हनि जी सिफ़त अल्लाह जो फरमाए अशिद्दाउ अलल कुफ़ार, काफ़रनि ते सख़्त आहिनि। काफ़र ॾिसनि थी तपियो वञे, काफ़रनि ते सख़्त। फरमाई ये यको सख़्त आहिनि या नरम बि थींदा। फरमाई रुहमाउ बैनहुम, काफ़रनि ते सख़्त आहिनि पर पाण में मोहबत अथनि, हिक ॿिए लाइ शफ़ीक़ ऐं मोहबत कंदड़ आहिनि। सहाबा मुसलमाननि लाइ महबूब आहिनि, काफ़रनि ते सख़्त आहिनि। ॿी सिफ़त अॻिते फरमाई इन्हनि जी सिफ़त हुजूर जे सहाबा जी, तराहुम रुकअन सुजदा, ॾिसंदे न तूं रुकू ऐं सजदे में। छा था चओ, छो था रुकू ऐं सजदो कर? अल्लाह फरमाए थो यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना, दुनिया रज़ामंदी तलाश पिया कनि। हुजूर जा सहाबी के रुकू पिया कनि, के सजदे में, के तहज्जुद में, निमाज पढ़नि त एडी निमाज जो का ख़बर ही न दुनिया जी चार, दुनिया जी ख़बर चार खां परे। फरमाई पंहिंजे हुजूर जे सहाबा जी तारीफ़ अल्लाह से सूरत फतह जे आखिरी आयत में कई आहे। फरमाई सीमाहुम फी वुजूहिम मिन असर सुजूद, इन्हनि जी निशानी आहे जो इन्हनि जे चेहरे ते सजदे जा निशानात आहिनि। उलमा किराम मुफस्सिरीन किराम ॿ निशान लिखियो रिवायत, हिक त सजदे घणे जे करे कुछ निशान अथनि, ॿियो निशान कोन्हनि पर अल्लाह जे आॾो घणे सजदे जे करे उन जा चेहरा चमकनि ऐं तरोताज़ा था थियनि। नूरानियत ऐं रौनक आहे। दुनिया जे परफ्यूम, शैम्पू, साबुण इस्तेमाल करण खां सवा छड़े वुज़ू करण सां अल्लाह जी इबादत जे करे, सजदे में रहण जे करे रब जे तरफां उन्हनि जे चेहरे में हिकिड़ी नूरानियत ऐं चमक आहे। इहा सहाबा हुजूर जे सहाबा जी अल्लाह क़ुरान में तारीफ़ कई। फरमाई रुगो इते न हुजूर जे सहाबा जी तारीफ़ कुरान में न कई आहे, ज़ालिका मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील। अल्लाह पंहिंजे महबूब जे सहाबा जी तारीफ़ तौरात में भी कई आहे, इंजील में भी कई आहे। तारीफ़ हुजूर जे यारनि जी उन में लिखियल आहे। फरमाई कज़र इन अखरज शतअहु फआदरहु फस्तगलज़ फस्तवा अला सूकिही, उन जो मिसाल ईअं जीअं हिकिड़ी पोख आहे जेका सला थी कढे, कज़रिन पोख वांगुर, अखरज शतअहु सला थी कढे, फआज़रहु पो उहे मजबूत ताकतवर था थियनि, फस्तगलज़ पो उहे थुल्हा था थियनि, फस्तवा अला सूकी पो उहे जेको आहे सो सला थुड़ ते मजबूती सां बीह था रहनि। पो हाणे यो जे बुजुर्रा या पोख हारिन के वड़े थी, तां जेके पोखी माण्हू ॿाहिरां ॾियारा हूंदा सम्झंदा, अब पोखियो बिज पोखे आया रोज़ ज़मीन जो चक्कर हणंदा, वरी जन सलो निकरंदो ख़ुशी थींदी, अञा वॾो थींदो वरी वो थुड़ ते वञी बीहंदो, ॿुर जलींदो, केॾी ख़ुशी थींदी आहे। अल्लाह पंहिंजे महबूब जे यारनि जो मिसाली, सोना तूं ही हारी, इहे सहाबी दई पोख, इहे जॾहिं तैयार थी फर्स्ट क्लास थिया त सोने खे वणनि पिया त मुंहिंजा सहाबा जेका मूं महिनत कई आहे, अल्लाह फरमाए थो इहे तुंहिंजा सहाबा तैयार थी मजबूत थी तुंहिंजे आॾो बीठा, लियगीज़ बिहिमुल कुफ़ार, काफ़रनि खे अल्लाह सही साड़े पियो त गुस्से में सड़ी मरनि। एॾा बिना मोहम्मद ते परवाना मस्ताना जो हुजूर जे ख़िलाफ़ पीउ ॻाल्हाए त हणी धक ड्राए छॾींसि, माइट ॻाल्हाए त हणी धक ड्राए छॾींसि, जे महबूब जे आॾो सिर कुर्बान आहे। बादशाहत वञे, हुकूमत वञे, घर बार वञनि, पर मदीने वारे मीर तां जान घोरे सघनि। जे इहा मोहबत आई किथां? कि काफ़रनि खे दुखी अॼु बि आहे। मदीने वारे मीर जे ख़िलाफ़ को गुस्ताख फरमाए वादल्लाहु अल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात, अल्लाह ईमान वारनि सां नेक अमल कंदड़नि सां वाइदो कयो आहे। इहे सहाबा सां ॿियो जेको बि ईमान आणे नेक अमल सां करे मिनहुम मग़फ़िरतन व अजरन अज़ीमा, उन जे लाइ बख़्शिश बि आहे, वॾो अजर आहे। इन्हनि मंझा मतिलबु आहे क़यामत ताईं नेक अमल ईमान साले ते रहणो आहे, फिरी न आहे।